इस्लाम कोट जे ॻोठ गवारण वासी बीमार पौरत जादो मेघवाड़ लॉकडाउन दौरान वार न थियण ते ॿारनि ऐं घरवारी समेत एहतजाज कयो। उन मौक़े ते पौरत जादो मेघवाड़ सिंध टीवी न्यूज़ अॻियां लुड़क लाणींदे चयो त हू टीबी जो मरीज़ आहे, पुराणी मोबाइलूं विकिरो करे ॿारनि जो पेट पालींदो हो, पर मुसलसल लॉकडाउन सबबि बेरोज़गार थी वियो आहे, जंहिं सबबि संदन बच्चा बुखूं काटण ते मजबूर आहिनि, पर संदन कंहिं बेसार न आहे लधी। इमरान खान 12-12 हज़ार इहो बि कोन था मिलनि, असां वटि का शइ कोन्हे, मिसकिन ऐं ग़रीब सभु असां वटि का शइ कोन्हे साईं। ग़रीबनि जे वार कयो साईं। ॿार बीमार आहे, मुंहिंजी 3 ऑपरेशन थियल आहिनि। इनकम सपोर्ट जा पैसा था मिलनि, कुझु बि कोन थो मिले असांखे। इमदाद मिले थी, उहो कल्ह विराई आहे असांखे, सफ़ा का शइ कोन मिली आहे। बच्चा बुख था मरनि, असां वटि का शइ खाइण पीअण लाइ कुझु कोन्हे। नालो ई कोन्हे कुला न ॾिनऊं क्या गरीबत उहा न ॾियां त गरीबत असां मथे गरीबत कीअं आहे न कंहिं कोन्हे। असां काल विड़ाई विया कोन मिली, असां डोड़ाई कढी छॾिया, पंहिंजो नालो ई कोन्हे। न को बेनज़ीर आहे त पैसा मिलनि, न को 12,000 लिखी विया ईअं कोन था मिलनि। असां ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार तोड़े थर में कमु कंदड़ समाजी तंज़ीमुनि खे मुस्तहिक़ माण्हुनि जी वार करणु घुरिजे, जीअं लॉकडाउन दौरान बुखूं काटींदड़ पौरत ॾुखियाईनि खां बची सघनि। कैमरामैन प्रकाश कुमार सां गॾु सुधीर राठौड़, सिंध टीवी न्यूज़, इस्लाम कोट।